ॿी अवां खे ख़बर ॾियूं मेहर मां ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में बाहि मुतासिरनि जी सहायता लाइ नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जो चेयरमैन अॼु पहुचंदो। अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। मेहर में ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में बाहि मुतासिरनि जी सहायता लाइ नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जो चेयरमैन अॼु पहुचंदो। जनरल अख्तर नवाज़ मेहर मुतासिरनि सां मुलाक़ात करे बहाली ऐं सहायता वारे कम जो जाइज़ो वठंदो। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। मेहर मां जिते ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में बाहि मुतासिरनि जी सहायता लाइ नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जो चेयरमैन अॼु पहुचंदो। मेहर मां अवां खे आगाह कयूं पिया ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में बाहि मुतासिरनि जी सहायता लाइ नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जो चेयरमैन अॼु पहुचंदो। जनरल अख्तर नवाज़ मेहर मुतासिरनि सां मुलाक़ात करे बहाली ऐं सहायता वारे कम जो जाइज़ो वठंदो। तफ़सील वठंदासीं मेहर मां मंज़ूर मैसर खां। मंज़ूर आगाह कजो। में बाहि मुतासिरनि वटि मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमुनि पारां पहुचण ऐं वाहर सिलसिलो जारी आहे। जॾहिं सरकार तरफ़ां हिन वक़्तु ताईं इमदादी कैंप मेडिकल कैंप लॻल आहे, जॾहिं सर्वे वग़ैरह जो कमु शुरू न थी सघियो आहे। होॾां इतला ई आहिनि त नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जो जेको चेयरमैन आहे उहो कुझु देरि खां पोइ उते पहुचंदो, जिते हू बाहि मुतासिरनि सां मुलाक़ात करे ऐं जेका सहायता ऐं बहाली वारो कमु आहे हुनजो जाइज़ो पिणु वठंदो। जी ठीकु आहे, वञ महिरबानी मंज़ूर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।